अकबर खान शायद तहां मूंखे कमज़ोर समझी वेठा, तॾहिं त मुंहिंजे हर दुश्मन जो साथ ॾियण जो तहां अहद करे छॾियो। जेकर मूं वटि केरु आयो आहे त उहो पनाह जे लाइ आयो आहे, ऐं मूं कॾहिं हुनखे ईअं कोन चयो आहे त को मां हथियार खणी चकर खान खां तुंहिंजो प्लान वठो। छोकिरी खे त साम करे विहारिया, ठीकु आहे, इहा ॻाल्हि त सम्झ में अचे थी, पर हिकु खूनीअ खे पनाह ॾियण जे पोयां तव्हांजो कहिड़ो मक़सदु थी सघे थो? उहो तव्हांजी नज़र में खूनी हूंदो, पर मुंहिंजी नज़र में न। अकबर खान, जेकॾहिं तूं मूंखे हिन ॻाल्हि जो एतबार ॾियण जे लाइ तयारु आहीं त तूं हर मसइले खां ला इल्म आहीं त पोइ ठीकु आहे, मां पंहिंजे सभिनी दुश्मन खे माफ़ करण जे लाइ तयारु। मां तव्हांजे कंहिं बि सवाल जो जवाबु ॾियण जो पाबंद न आहियां। पोइ मां बि तव्हां ते रहम करण जो पाबंद न आहियां। तव्हांखे मुंहिंजा दुश्मन मुंहिंजे हवाले करणा ई पवंदा। हा, जेकॾहिं ॻाल्हियुनि में ईंदो त हू मां तव्हांजे हवाले कंदुसि। बग़ैर ॻाल्हियुनि जे तव्हांखे मुंहिंजे दुश्मन खे मुंहिंजे हवाले करणो ई पवंदो। अकबर खान, तव्हां मुंहिंजे दुश्मन जे कहर खां बची न सघंदा। क़बूल आहे, तव्हांजी दुश्मनी मूंखे क़बूल आहे। मां आख़िरी भेरो हुज्जत तमामु करण आयुसि, सोचम त नाहक खून न वहाइजे, पर तव्हांजो तकबुर ऐं ग़रूर ॾिसी मां सम्झी वियुसि त जेसीं ताईं तव्हां कंहिं मासूम बेगुनाहनि जो रत न वाहींदो, तेसीं ताईं तव्हां मुंहिंजा दुश्मन मुंहिंजे हवाले न कंदो। लाइ ॾिस, ज़ोर लाइ ॾिस चाकर खान, पोइ तव्हांखे अकबर खान जी ताक़त जी ख़बर पवंदी। असां त पहिरियां ई पंहिंजे हथियारनि में बारूद भरे छॾियो। सोचो हुयोसीं त असांजे बारूद सां कंहिं बेगुनाह जो रत न वहे, पर तव्हां मूंखे मजबूर करे छॾियो अकबर खान। हाणे मुंहिंजे हथियारनि मां निकितल हर गोली जो ज़िम्मेवार तूं आहीं। कुझु ज़ालिमनि खे बचाइण जे लाइ जेतिरे बि मासूमनि जो खून वहंदो न, उन्हनि जे खून जो कफ़ारो तुंहिंजे मथां हूंदो। हिनखे धमकी न सम्झजांइ, छो त चाकर खान जेको चवंदो आहे सो करे गुज़रंदो आहे। पर साईं, चाकर खान वारा हाणे मात करे कोन वेंदा, जाबिर खान खे मारण जी पूरी कोशिश कंदा। जाबिर ऐं हुनजे भाउ खे बचाइण जी ज़िम्मेवारी हाणे तव्हांजी हूंदी सोराब। छा बाबा साईं, इहो मुनासिब हूंदो ज़ालिमनि खे बचाइण लाइ नाहक रत वयो वञे? मूं त ॻाल्हि जी आच कई मजीद, पर चाकर खान खे बहानो घुर्चे पिया। स्वर खे बहानो मिली वियो। चाकर खान खे अकबर खान सां दुश्मनी करण खां पोइ ख़बर पवंदी त हुनजो कहिड़े नांग सां पालो पियो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।